अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो इन बुलेटिन में मूसा गस्ताद थी प्रिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान में पहिरियों रोज़ो कॾहिं थींदो? मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु पेशावर में थींदो। चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जी सरबराही में इजलास में शायदियूं गॾु कयूं वेंदियूं। मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद चयो आहे त इंशाअल्लाह सॼे मुल्क में रमज़ान जी शुरूआत गॾु थींदी। वफ़ाक़ी हुकूमत शहरी ऐं अफ़्तारी वक़्त बिजली लोड शेडिंग न करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगार चयो आहे त शहरी ऐं अफ़्तारी वक़्त पूरे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग न थींदी। जेकॾहिं किथे लोड शेडिंग थिए थी त 118 ते शिकायत कई वञे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त रमज़ान मुबारक में गैस जी फ़राहमी सुबुह 3 वॻे खां राति 10:30 वॻे ताईं जारी रहंदी। रमज़ान शरीफ़ जे महीने दौरान गैस जो प्रेशर बि वधायो आहे। सिंध हुकूमत रमज़ान अल मुबारक के महीने दौरान स्कूलन के वक्त में तब्दीली करे छड़ी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मुताबिक समूरन सरकारी तोड़े खानगी स्कूलन में सुबह 8 वॻे खां 12 वॻे ताईं तदरीसी अमल जारी रहंदो। ॿिनि शिफ्टन वारनि स्कूलन में पहिरीं शिफ्ट सुबह जो 7:30 वॻे खां 11:30 वॻे ताईं। नोटिफिकेशन मुताबिक समूरा तैलीमी इदारा जुमे ॾींहं ते सुबह 8 वॻे खां 11:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। T20 वर्ल्ड कप जी मैच पाकिस्तान खिलाफ 200 रन्सनि जे हदफ़ जे जवाब में निमेबिया जी बैटिंग जारी। पाकिस्तान पहिरें खेॾंदे 3 विकेटनि जे नुक़सान ते मुक़रर ओवरनि में 199 रन्सूं ठाहियूं। साहिबज़ादा फरहान 57 बालनि ते 100 रन्सूं ठाहे निमाया रहियो। शादाब ख़ान 36, कप्तान सलमान अली आगा 38 ऐं साइम अयूब 14 रन्सूं ठाहियूं। कोयटा ऐं बारखान में CTD जूं कार्रवाइयूं। 14 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान चयो आहे त दरख़शान वारे इलाइक़े में कुछ इतलाह ते कार्रवाई कई वई। फायरिंग जी ॾे वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया। 3 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। CTD तर्जुमान मूजिब ॿी कार्रवाई बारखान में कई वई, जंहिंमें 6 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी मिलियल तंज़ीम सां हो। अपोज़िशन इत्तेहाद पार्लियामेंट ऐं KPK हाउस में हयल धरना ख़त्म करे छॾिया। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांजो मुतालबो इहो ई हो त बानी PTI सां ज़ाती डॉक्टरनि खे मिलायो वञे ऐं बानी PTI खे अल-शफ़ाफ़ इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल कयो वञे। भेनरुनि जा जज़्बा दुरुस्त आहिनि, उन्हनि खे मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी वञे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांखे बानी PTI जे अखियुनि जी बहितरी जी उमेद आहे। एहतजाज दौरान पार्लियामेंट खे जेल खानो बणायो वियो हो। सुप्रीम कोर्ट बानी PTI सां फौरी मुलाक़ात कराइण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। बानी PTI जे वकील लतीफ़ खोसा जी दरख़्वास्त ते ॿुधणी। जस्टिस सलाउद्दीन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको केस असांजे साम्हूं फिक्स ई न आहे, उन में हुकुम नथा ॾेई सघूं। जस्टिस हाशिम काकड़ चयो आहे त अवियां असां खां पाण मुरादो नोटिस जो अख़्तियार वठी छॾियो आहे। हिकु फ़ौजदारी केस में फौरी मुलाक़ात जो हुकुम कीअं था ॾेई सघूं? हिते अदालत में बि सियासी ॻाल्हियूं न कयो।